भोसड़ी टाउन जो कंहिं वक़्तु ख़ूबसूरती करे मशहूर हो। अॼु जी रहायशी इलाइक़नि में बासरनि तरफ़ां पाबंदी बावजूदि गैर क़ानूनी चौपाई माल जा वाड़ा क़ाइमु करे छॾिया आहिनि। जंहिं करे हिक तरफ़ ख़ूबसूरती माग फुलेली जे कपिड़नि ते गंद कचिरे जा ढेर लॻी विया आहिनि। माल जे वाड़नि मां सुबुह शाम निकिरंदड़ मीन जूं कतारूं सोड़नि घिटियुनि ऐं बाज़ारनि मां अचवञ में खलल जो कारण बणिजे त ॿिए तरफ़ रोज़ जो मामूल आहे कंहिं न कंहिं ॿार जो मेंहुं हेठां लताड़ जे ज़ख़्मी थी पवनि था। शहरी सिंटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 1.5 साल जी छोकिरी उन खे आउं छॾे बेंच ते दुकान मुंहिंजो दुकान आहे साम्हूं दुकान में शइ ॾियणु वियो आहे त हू मेंहनि जो रेवड़ उन में विच में अची वई। सीधी पाड़े मां तक़रीबन 200-250 मेंहूं जो गुज़र थिए थो हिन गलियुनि घटियुनि मां, जिते असांजा नंढड़ा ॿार असांजा न बल्कि सॼे पाड़े जा उन में कई बिरादरियूं आहिनि जिन नंढा नंढा ॿार हिन रस्तनि ते रांदूं खेॾनि था। ये बच्चा वठो वेठी आहियां, नंढा आहिनि वॾा आहिनि, इहे बचिड़ा वठी वेठी आहियां, पर जे हाणे अहिड़ा मासूम जे त मूंखां नथो ॾिठो। हाणे इंसाफ़ आहे को अलाह ते। शहरनि मुतालबो कयो त डिप्टी कमिश्नर जे नोटिफिकेशन ते अमल कराए माल जा वाड़ा शहर खां ॿाहिरि मुंतक़िल कया वञनि।